ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीर ॻोठ भरिसां ॿ ॾींहं अॻु गुम थियल नौजवान जो लाश हथायो आहे। ॻोठ मोहम्मद शरीफ़ जागीराणी में नौजवान सुहेल जागीराणी जो संदसि घर भरिसां पाणीअ जी खॾ मां लाश मिलियो। नौजवान जो लाश संदसि घर पहुचण ते कोहराम मची वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीर ॻोठ भरिसां ॿ ॾींहं अॻु गुम थियल नौजवान जो लाश हथु कयो वियो आहे। ॻोठ मोहम्मद शरीफ़ जागीराणी में नौजवान सुहेल जागीराणी जो संदसि घर भरिसां पाणीअ जी खॾ मां लाश मिलियो। नौजवान जो लाश संदसि घर पहुचण ते कोहराम मची वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। पीर जो ॻोठ भरिसां ॿ ॾींहं अॻु गुम थियल नौजवान जो लाश हथु कयो वियो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। पीर जो ॻोठ में ॿ ॾींहं अॻु गुम थियल नौजवान जो लाश हथु कयो वियो आहे। ॻोठ शरीफ़ जागीराणी वासी सुहेल जागीराणी जो पंहिंजे घर भरिसां पाणी जी खॾ मां लाश मिलियो आहे। नौजवान जो लाश संदसि घर पहुचण ते कोहराम मची वियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रज़ाक कलोड़ खां। जी अब्दुल रज़ाक, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मोहम्मद शरीफ जागीरानी में पुरस्कार नमूने गुम 17 साल नौजवान सुहेल करीम जागीरानी जो संदसि घर भरिसां पानी के वट में लाश हथायो है। जैसे तो नौजवान जो लाश घर पुछण से घर में कोहराम मची वियो। पुलिस अड़े मामले की जांच पिणु शुरू करे छॾी आहे। इन हवाले से वास्तव में चवण आहे त नींबर ॿ ॾींहं अॻु जेको घरां निकिरी वियो वापसि न मोटियो, जंहिंजी मिटनि माइटनि वटि ॻोल्हा कई, पुलिस खे पिणु अहिड़ो इतलाह ॾिनो वियो जो अॼु सुबुह घर जे भरिसां वाटर मां लाश हथायो आहे। वाक़े खां पोइ घर में कोहराम मचियल आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अब्दुल रज़ाक अपडेट करण लाइ।